वेलकम बैक नाज़रीन। तव्हांखे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है। हैदराबाद की सिटीज़न कॉलोनी में बैंक में धाड़े दौरान गार्ड के घुटा ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ थियो है। अहम खबर है, तव्हांखे अपडेट कर रहा हूँ। हैदराबाद में सिटीज़न कॉलोनी में बैंक में धाड़े दौरान गार्ड के घुटा ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ थियो है। इन हवाले से राब्तो किया हैदराबाद में सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो सां। जी इरफान, छा मामलो है, अपडेट कजो। जी, हैदराबाद पुलिस की वही नफ़री इन वक्त जेतोणीक सिटीजन कॉलोनी में सिंध बैंक अंदर मौजूद है, पर इंकशाफ थियो है तो जै वक्त ही वाक़ियो पेश आयो उन वक्त इलाइक़े में पुलिस गुम हुई ऐं इहो मामलो गुजारत बणिजी वियो है। ॿुधायो वञे थो त जवाबदार केतिरा ई कलाक बैंक अंदर मौजूद हुआ, उन्हनि आसानी सां वारदात कई ऐं गार्ड के घुटा ॾेई क़त्ल करे CCTV कैमरा में खणी विया। लॉकर्स जेको आहे सो आसानी सां उन्हनि खोलिया ऐं उन मां तक़रीबन 60 लाख रुपए खां वधीक कैश ऐं बॉन्ड्स खणी विया, पर पुलिस उन वक्त इलाइक़े में मौजूद न हुई। इहो मामलो जेको आहे सो गुजारत बणिजी वियो आहे। हैदराबाद में बदमनी चोट चढ़ी वई आहे ऐं फुल लुट जूं जेके वारदातूं आहिनि हिन वक्त रोज़ मामूल बढ़ियल आहिनि। जी ठीक है इरफान, वॾी महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।